सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब पहिरियों सबक पहिरियों हिस्सो ॿियो खुर्दबीनीअ जो इस्तेमाल माइक्रोस्कोप यूज़ ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। असां खुर्दबीनीअ जे बारे में पहिरियों सबक पढ़ी चुका आहियूं, जंहिंमें असां खुर्दबीनीअ जी बनावट ऐं उनजे अहम हिस्सनि जे बारे में मालूमात हासिल कई। अचो त हिन सबक में ॾिसूं त खुर्दबीनी कमु कीअं कंदी आहे। माइक्रोस्कोप या खुर्दबीनी जे इस्तेमाल खे सिखण लाइ असां ईस्टफील्ड कॉलेज डलास टेक्सास अमेरिका जे प्रोफेसर मरी गैंस जे हिन वीडियो खे ॾिसंदासीं। प्रोफेसर मरी गैंस हिन वीडियो में तमामु सवले नमूने सां सेखारियो आहे त खुर्दबीनीअ खे कीअं इस्तेमालु कबो आहे। सभ खां पहिरीं त इहो ॾिसणो आहे त खुर्दबीनी आख़िर असां लाइ करे छा थी सघे, यानी केतिरो वॾो करे सघे थी। अचो त ॾिसूं। हिन में जेको ॾिसण वारो लेंस आहे उहो 10x आहे, यानी 10 दफ़ा वॾो कंदो। उन खां अलावा हिन में असां वटि मुशाहिदे वारा लेंस बि आहिनि, जेको हिकिड़ो 4 दफ़ा वॾो थो करे, हिकिड़ो 10 दफ़ा वॾो थो करे ऐं हिकिड़ो 40 दफ़ा वॾो थो करे। सो असांजी इहा खुर्दबीनी 10,040 400 दफ़ा वॾो करे सघे थी, पर असां इन खे इस्तेमालु करणु शुरू कंदासीं सभिनी खां नंढे वारे लेंस खां, यानी 4x खां। पहिरीं ॾिसंदासीं त असांजी खुर्दबीनीअ में रोशनी हासिल करण जा कहिड़ा ज़रिया आहिनि जेके असांजे मुशाहिदे वारी शइ खे रोशन कनि था ऐं उन्हनि खे असां कीअं घटि करे ऐं कंट्रोल करे सघूं था। सभिनी खां पहिरीं बटन स्विच आहे, जंहिंखे ऑन करण सां बत्ती ॿरी वेंदी। उन खां पोइ उनजे मथां हिकिड़ो डायफ्राम लॻल आहे या परदो लॻल आहे, जेको सुराख खे नंढो वॾो करे रोशनी जी तइदाद खे मिक़दार खे घटि वधि करे थो असांजे मुशाहिदे वारी शइ तां। टी शइ आहे डिमर स्विच, जेको रोशनी जी ताक़त खे घटि थो करे। हीअ स्टेज आहे जंहिं ते मुशाहिदे वारी शइ मैकेनिकल स्टेज ते मौजूदु क्लिपनि जे विच में फासाए रखबी आहे। जीअं असां स्लाइड खई, इन क्लिप खे हटाए उन क्लिप जे विच में असां फासाए छॾी, उहा हिते मज़बूत सां फासी पई। स्लाइड खे मज़बूतीअ सां रखण खां पोइ अॻियों कमु आहे उन स्लाइड ते मुशाहिदे वारी शइ खे चिटो करे ॾिसणु। उन लाइ असां इस्तेमालु कंदासीं ही 2 गोला जेके स्टेज ते आहिनि। नंढो गोलो स्टेज खे अॻियां पोयां थो करे ऐं ॿियो गोलो स्टेज खे खाॿे पासे थो करे। उन खां अलावा पासे में 2 गोला लॻल आहिनि जेके फोकस वारा गोला आहिनि। इन मां जेकॾहिं असां वॾो गोलो फेराईंदासीं त स्टेज तेज़ीअ सां हेठि मथे थींदी ऐं नंढे गोले फेराइण सां स्टेज आहिस्ते आहिस्ते हेठि थींदी। इनखे फाइन फोकस चइबो आहे। उन खां पोइ असां पंहिंजो ॾिसण वारा जेके लेंसिस आहिनि उनखे सेट कंदासीं पंहिंजे अखियुनि जे हिसाब सां, जीअं उनजो मुफ़ासिलो असांजे अखियुनि जे मुफ़ासिले जे बराबरि हुजे। असां हीअ स्लाइड तयारु कई आहे मुशाहिदे लाइ, जंहिंमें असां लफ़्ज़ स्लाइड अंग्रेज़ीअ में लिखियो आहे। हिन में असां हिन जो जेको अखर ई आहे उन खे वॾो करे ॾिसंदासीं। स्लाइड खणी असां मैकेनिकल स्टेज ते लॻाई। उन खां पोइ सभिनी खां पहिरीं असां नंढे खां नंढो जेको लेंस आहे, घटि मां घटि ताक़त वारो, उन खां इस्तेमालु कंदासीं, जीअं असांखे वधि मां वधि एरिया या शइ नज़र अचे, जीअं असां हुनखे सेंटर ऐं फोकस करे सघूं। सभिनी खां पहिरीं मैकेनिकल स्टेज खे जेतिरो मथे खणी वञी सघो था ओतिरो मथे खणी वञो। उन खां पोइ उनखे ॾिसी ऐं वॾे गोले खे फेराए हिन खे फोकस कयो ऐं चिटो कयो घटि ताक़त वारे लेंस सां, ऐं हुनखे असां चिटो करे ॾिसंदासीं। जेतिरो चिटो थी सघे उन सां थींदो। उन खां पोइ असां वधीक वरी नंढे गोले खे फेराए उन सां चिटो कंदासीं। उन खां पोइ असां डायफ्राम मां रोशनी घटि वधि करे एतिरी रखंदासीं जंहिंमें असांखे शइ वधीक चिटी नज़र अचे। इहो डिपेंड कंदो आहे त तव्हांखे केतिरी रोशनी जी आदत आहे ऐं कहिड़ी शइ तव्हांखे साफ़ थी नज़र अचे। उन खां पोइ असां मीडियम वारो लेंस इस्तेमालु कंदासीं, यानी लेंस जी ताक़त वधाईंदासीं।
उन खां पोइ वरी उनखे असांखे चिटो करणो पवंदो, छो त लेंस जेको आहे वधीक ताक़त वारो आहे। हाणे असां वॾे ताक़त वारे लेंस खे इस्तेमालु कंदासीं। उन लाइ असां लेंस खे फिराईंदासीं, नोज़ पीस खे फिराए असां वॾे ताक़त वारो लेंस इस्तेमालु कयो। तव्हां ॾिठो त इहो वॾे ताक़त वारो लेंस स्लाइड जे तमामु वेझो अची वियो ऐं फ़ासिलो ज़रे घटि न हुअण जे बराबरि आहे। इन खे वरी असां फोकस कंदासीं ऐं असां जेको आहे ॾिसंदासीं त मस जा दाणा असांखे तमामु चिटा ऐं साफ़ नज़र ईंदा, जेके पहिरीं नज़र कोन पिया आया। प्रोफेसर मरीअ जे हिन वीडियो खे पूरो ॾिसण लाइ तव्हां यूट्यूब ते वञी सघो था या गूगल में सर्च कयो हाउ टू यूज़ माइक्रोस्कोप, STEM लिखणु तमामु ज़रूरी आहे, जीअं तव्हांखे इहो ई वीडियो ॾिसण में अचे। मूंखे उमेद आहे त हिन सबक़ ॾिसण खां पोइ तव्हां सम्झी विया हूंदव त ख़ूर्दबीनीअ खे कीअं इस्तेमालु कबो आहे ऐं जेकॾहिं तव्हांखे ख़ूर्दबीनी ॾिनी वञे त तव्हां हुनखे बआसानी इस्तेमालु करे सघंदव। जेकॾहिं तव्हांजे स्कूल में ख़ूर्दबीनी मौजूदु आहे त तव्हां पंहिंजे उस्ताद खे चओ त तव्हांखे उहा ॾिए त जीअं तव्हां इस्तेमालु करे सघो। ऐं उन खे इस्तेमालु करण महिल हमेशह ख़्यालु कजो त तव्हां उन लेंसनि ते हथु न हणो ऐं इस्तेमाल खां पहिरीं लेंसनि खे साफ़ कयो। इस्तेमालु करण खां पोइ बि लेंस साफ़ करे उनजो जेको स्लाइड्स आहिनि उहे हटाए उनखे कवर करे उस्ताद खे वापसि कयो। ख़ूर्दबीनीअ खे जॾहिं तव्हां इस्तेमालु कयो त उन में जेके नंढियूं नंढियूं शयूं तव्हां वटि मौजूदु हुजनि उन्हनि खे ज़रूरु ॾिसो, जीअं वार थियो, मिटीअ जो दाणो थियो, खंड जो दाणो थियो, लूण जो दाणो थियो, या तव्हां पंहिंजो कपिड़ो उन ते रखी ॾिसी सघो था, जीअं तव्हांखे ख़बर पए त तव्हांजो कपिड़ो कीअं वणियल आहे। जेकॾहिं तव्हां वटि इहा सहूलियत मौजूदु आहे त इनखे ज़रूरु इस्तेमालु कजो। नाना आबिद खे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।